अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में के भलीकार माया फराशा सबका पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। नून लीग अगवा राणा सनावला आज़ाद कश्मीर जे चूंडुनि में धांधलियुनि जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। राणा सनावला चयो आहे त धांधलीअ जा इल्ज़ाम लॻाइण वारा हिन वक़्त ताईं को बि सबूत पेश नाहिनि करे सघिया। आज़ाद कश्मीर में शफ़ाफ़ ऐं गैर जानिबदार चूंडूं थी रहियूं आहिनि। कश्मीर जे अवाम पंहिंजे नुमाइंदनि खे मैंडेट ॾेई छॾियो आहे। 3 मरहले बाद हुकूमत साज़ी तरफ़ वेंदासीं। इस्लामाबाद में अमीर मक़ाम सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राणा सनावला चयो आहे त उमीद आहे त धाणे वारा पंहिंजो एहतजाज ख़त्म कंदा। हुकूमत मुज़ाहिरीन जे जाइज़ मुतालबनि ते नज़रसानी कंदी। चूंडुनि जे 3 मरहले खां पोइ उबती ॻणप सिधी थी वेंदी। आज़ाद कश्मीर में इलेक्शन जे 3 मरहले में वोटिंग जो अमल जारी। बाग ऐं हवेली ज़िलनि जे 4 तकनि ते वोटिंग। पोलिंग जो अमल सुबुह 9 वॻे खां शाम 5 वॻे ताईं बिना कंहिं रुकावट जे जारी रहंदो। 2 अॻूणा वज़ीर आज़म सरदार अतीक अहमद खान, सरदार तनवीर इलियास ऐं मौजूदा वज़ीर आज़म फैसल राठौड़ बि मैदान ते लथल। चीफ इलेक्शन कमिश्नर मुताबिक़ बाग ऐं हवेली ज़िलनि में 4,60,000 शहरी पंहिंजो वोट कास्ट कंदा। अमन अमान बरक़रार रखण लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। ईरान जे वॾे तर्जुमान इस्माइल बक़ई चयो आहे त मके दिफ़ाई मुआहिदे सां ईरान खे को बि ख़तरो न आहे। ईरान जा पाकिस्तान, तुर्किया ऐं सऊदी अरब सां वेझा लाॻापा आहिनि। दिफ़ाई मुआहिदे ते ॻणतीअ जो को बि सबबु न आहे। मके मुआहिदे बाबति ख़बरुनि ते वज़ाहत कंदे ईरान जे वॾे तर्जुमान चयो आहे त नार जा मुल्क ईरान ख़िलाफ़ अमेरिका खे पंहिंजे सरज़मीन इस्तेमालु करणु न ॾियनि। मुआहिदे जूं भञकड़ियूं जारी रहण ताईं अमेरिका सां का बि ॻाल्हि ॿोल न थींदी। कंहिं 3 मुल्क जी मुदाख़लत न हुजे त हुर्मुज़ वारो लंघ खुली सघे थो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त अमेरिका ईरान सां महदूद सतह ते ॻाल्हियूं करे रहियो आहे। ईरान सां मामिलो शतरंज रांदि वांगुरु आहे। अमेरिका दॿाउ वधाइण बदिरां एहतियात खां कमु वठी रहियो आहे। क़ौमी अवामी तहरीक सरबराह अयास लतीफ़ अली जो हज़ारें कारकुननि जे हुजूम सां NCCI आॾो पेश। जोहर चौरंगी पहुचण ते कारकुननि ऐं साथियुनि पारां अयास लतीफ़ जी आजियां NCCI ऑफिस ताईं रैली। वकील ऐं मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा अॻवान शरीक। अयास लतीफ़ अली जो चयो आहे त ख़बर नाहे त NCCI खेसि छो तलब कयो आहे। ॿुधायो वञे त करोड़े सिंधियुनि जी अवां खे कहिड़ी ॻाल्हि पसंदि नाहे आई। सिंध हज़ारे सालनि खां हिकु ऐं मुतहद आहे। सिंध खे पुरअमन रहण ॾिनो वञे। सिंध खे विरहाए नथो सघिजे। अयास लतीफ़ अली जे तलबीअ ख़िलाफ़ वकील बि मैदान ते अची विया। अदालती कार्रवाइनि जो बाइकाट। सिंध बार काउंसिल जे सॾ ते कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, खैरपुर, दादू, मीरपुर ख़ास ऐं ॿियनि शहरनि में अदालती कारोबार मुअत्तल। मेहड़ भरिसां फुर दौरान मज़ामती फायरिंग। फोरू मारिजी वियो। गुल मोहम्मद वाह भरिसां इंडस हाईवे ते हथियारबंद फुर करे रहिया हुआ त लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर मीरज जे लेक्चरार प्रोफेसर सरमद चांडियो फोरन सां मज़ामत कई। फायरिंग जे नतीजे में मुबैना फोरू रब रखियो फारमानी मारिजी वियो। खानपुर महर भरिसां शाख खे घारो। 3 ॻोठ ऐं 100 एकड़ फ़सुल पाणीअ हेठि। सहांजड़ो भरिसां कंडेर शाख खे RD 81 वटां 25 फुट घारो पइजी वियो। 3 ॻोठनि में पाणी दाख़िल। 100 एकड़नि ते बीठल फ़सुल बि ॿुॾी वियो।